कश्मीर हज़रत अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत जे बाबरकत मौक़े ते हुसैन जमायत पारां शानदार रैली कढी वई। रैली नूर मुस्तफ़ा मस्जिद मां शुरू थी। शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती। जुलूस में आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, शहरी दरगाह आलिया भरजूं, डेर शरीफ़ जा शहज़ादा मियां मोहम्मद हसीब कादरी, मीर इसरार अहमद कोसो, हुसैनी फ़क़ीर शग़ल ख़ान, मज़ारी हुसैन जमायत जा कारकुन वॾी तादाद में शिरकत कई। रैली दौरान शिरकत कंदड़नि हथनि में सब्ज़ झंडा, हुसैनी जमायत जा सफ़ेद झंडा हुआ, जॾहिं त हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नाराए रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं दुरूद व सलाम जी सदाऊं शहर में गूंजंदियूं रहियूं। सॼो माहौल नातुनि ऐं दुरूदनि सलामनि जे सदाउनि सां मुअत्तर रहियो। रैली तालका जे सदर शौकत फ़क़ीर ऐं जनरल सेक्रेटरी जयंद ख़ान मज़ारी जी निगरानी में कढी वई। इन मौक़े ते अॻवाननि चयो त ईद मिलादुन नबी असांजे ईमान जो रोह आहे। इन असांखे घुरिजे त पंहिंजी ज़िंदगियूं हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात ऐं सीरत तैयबा मुताबिक़ गुज़ारियूं। शिरकत कंदड़नि इहो अहद वरजायो त हू इस्लाम जी सरबुलंदी हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात ते अमल लाइ हमेशह कोशां रहंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।